नाज़रीन, घोटकी में मीर मंठार चन्ना की रिपोर्ट मूजिब 8 फरवरी JDA के सॾ ते पूरे मुल्क जियां घोटकी में भी कारो ॾींहुं करे मल्हायो वियो। मीरपुर माथेले में अल नवाब CNG खां मीरपुर माथेलो प्रेस क्लब ताईं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल लीग जी JDA जे ज़िले घोटकी के अॻवान ऐं जनरल सेक्रेटरी फ़कीर अरबेलो मंगरियो की अॻवानी में सवें माण्हुनि तरफ़ां रैली कढी वई। रैली के अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 8 फरवरी ते गुज़िरियल साल जेका इलेक्शन थी हुई ऐं वाघधणियुनि तरफ़ां उन जो नतीजो तब्दील करे असांजूं खटियल सीटूं सभु ज़रदारी खे तोहफ़े में ॾिनियूं वयूं हुयूं। उन करे असां अॼु जो ॾिहाड़ो कारो ॾींहुं करे मल्हायूं था। आसिफ़ ज़रदारी तरफ़ां पंजाब खे सिंधु दरिया मां 6 केनाल ॾिना विया आहिनि, जेकी सिंध सां वॾो ज़ुल्म आहे। सिंध जो कार वहिंवार सभु ज़राइत ते आहे ऐं ज़रदारी पंहिंजी कुर्सी ख़ातिर सिंध जो पाणी विकिणी छॾियो आहे ऐं सिंध जो सौदो करे छॾियो आहे। सिंध जो अवाम पंहिंजो गुज़र सफ़र कीअं कंदो, जन जो गुज़ारो पाणी ऐं ज़राइत ते आहे। केनाल कढण खां पोइ बाद में पीअण जो पाणी भी न मिलंदो। 26 तरमीम वारो बिल आंदो वियो। रैली में फ़कीर अरबेलो मंगरियो, अब्दुल रशीद नूनारी, अब्दुल लतीफ़ पठान, फ़कीर फरमान बोज़दार, एडवोकेट अब्दुल सत्तार महर उर्फ़ मोहम्मद माहर, सैयद जमील अहमद शाह, हाजी वज़ीर अहमद लखन, अब्दुल सलाम मंगरियो, एजाज नाइच, खलीफ़ो मोहम्मद ईसा बोज़दार, हाजी गुलाम रसूल बोज़दार, खलीफ़ो असलम पिताफ़ी, अब्दुल गफ़ार बोज़दार, अब्दुल जब्बार बहण, फ़कीर मोहम्मद हुसैन बहण ऐं ॿियनि शिरकत कई।